माशूक ॻाल्हि ॿुध शादीअ खां पोइ मूंखे पंहिंजी ज़ाल ऐं माउ सां गॾु रहाईंदे या मूंखे अलॻि घर वठी ईंदे मूंखे हिननि ॿिन्हिनि सां गॾु नाहे रहणो। माशूक ये माई केड़ी विहारी वेठो असन दुल ते मां इन्हनि ॿिन्हिनि खे नथी हलाए सघां मूंखे अलॻि घर खपे। नादरा असां हाणे खानदानी आशिक आहियूं। अॼु त हे मुंहिंजे हथां मरी वियो। तोखे मां सम्झी पे तो तोखे मां जेको हिननि सां गॾु रहंदसि ॾाइणनि सां। तोखे ख़बर थी मां हिन ॾाइणनि सां कॾहिं बि नथी पुॼी सघां। तुंहिंजे लाइ अलॻि घर हूंदो। हा मूंखे अलॻि घर खपे। ऐं हेड़ा कच्चा घर थोड़ी तुंहिंजे लाइ सिंगारियल घर। ओह नो। हा इन मां हिननि सां कोन पुॼी सघंदमि मां हिननि सां रहंदमि ई कोन। तोखे केरु रहंदो हाणे बेबी केड़ा या नंढड़ो ॿार कंहिंजो आहे? तोखे त मां ॿुधायां थी त मां या केरु बेबी आहे न। ये तुंहिंजी ज़ाल हा न बाक़ी नंढड़ो ॿार कीअं बिदक जेतिरी देह त तोखे मां ॾेखारियां थी बिदक छा आहे हूंदी वरी त तोखे थी माशूक मां सिधो कयां मां पेके वई आहियां तूं केॾी महिल आई आहे? बे चुप करे मूंखे पक हुई पर मां सम्झा पई मां साइको आहियां मुंहिंजो दिमाग़ फिरी वियो आहे। ए पाड़े में आई आहे न हाणे लॾे आया आहिनि त पोइ असांजे घर में ईअं पुछा पुछा करण ईंदा आहिनि। तॾहिं चवे त किराए जो घर वठी न न वो घर मना जिन्हनि खे ख़बर आहे मां केरु आहियां। केरु ही मूंखे इन खां पुछ न। अरे ज़ाल मुंहिंजी ज़ाल मूंखे ॿुधायो वई मुंहिंजी ज़ाल आहे लेकिन मूंखे कहिड़ी ख़बर त एतिरी ज़ाल अथसि। एतिरी हुजे या वॾी हणा न सोटी महिमान पाड़े में लॾे आया आहिनि बेबी छा थियो अथई? वे तूं केड़ा किन शुरू किया अथई मारूंगी महीने खन लाइ वई किन छा थियो आहे मुंहिंजे थियण वारो मुड़ुस आहे। चिता थिया हो छा थियो आहे? छो लट खई थी खैर सां अची वई चाची हां तू भी मां इने में बदल आई है ना माशूक सां। छा में बदल है छा थियो? ए एडी सारी रन वेहारी बैठो आ ये पाड़े जी आहे ते नवा लडे आया। हां मुझे मते पाड़े जी। हां बाहर देने जी तैयारियों पी थियन। काजे बार जी तैयारियों पई थियन तुंजे बार लाइ थी दुआऊं घुरंदी हो। हां दुआऊं थी घुरे अदी तो छा कंदी है जो इन में छा ॾिठो आई? मां कुछ भी ॾिठो आहे उन सां तूं बदल थोड़े ही मुंहिंजे लाइ त शहज़ादो आहे तूं अलाए छो छिती थी पई। मां नथी चाहियां त अॼु मुंहिंजे हथां कंहिंजो क़त्ल थिए मां नथी चाहियां। या ॿुध यो नादरा तूं हल मां पोइ ॿुधाए तो काले वे हुते त तोखे न सिधो थी कयां नादरा है तुंहिंजो नालो। हा मुंहिंजो नालो नादरा आहे। छो नादरा त ऑफिस जो नालो आहे न। ऑफिस जो नालो आहे बस तूं मुंहिंजो नालो नादरा आहियां। तू तो वरी बड़ाई माईअ जो नालो कीअं त वठी नादरा पाड़े जी न हाणे लॾे आया आहिनि। मूं सां प्यार सां न ॻाल्हायो अथई। चिती थिया केवल हेरे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे। इहो शादी ते मुंहिंजो शहज़ादो आहे बेटा। हिन जो नालो शहज़ादो आहे असांजे ॻोठ जी आहे नंढे हूंदे हिनखे शदू शदू चवंदा। शदू हां हेॾे अच तूं माशूक हाली तूं इन्हनि सां निबर बाद में मां ईंदसि। हां बाद में बिना अच जाए न त हिते कब्र हूंदई तुंहिंजी पर इन मायना जी जुंडा पटिया। हां हल हाणे हलो कबरी हलो घर में जेड़ा बात में ईंदो। हेरे चप्पा हेरे वे हिते तांठा त दुनिया कढा मां चाची तू असां ने विच में न अच जाए। महीनो वया तू सेटिंग शुरू कर मार भाई ॻाल्हि ॿुध से अचण त तूं जहिड़ो घर में जेड़ो रन्नू विहारी बैठो है। हो पाड़े जी सामान कुटल आई सामान वठण तू वरी सामान पंहिंजा पूरा करे दे सुने के। मां न जलींदी मास न मां हथ विझंदी मास तोखे चओ में न तोखे मोचरन जी ज़रूरत आ मां थी चवां उडी उडी धकाणे सो उडी आहे छा बाडी बुत छातस लकड़ी दा बचो इश्क ने के अंधो करे छडियो आ। अरे न कंदो इश्क बेबी हर हां सही कयो एडवांस पानी बुकिंग ॾई वारे सां कराए छडी तेरे मुर्स हेड़ो इने का ॾई वारो भलो सजो डी मुका सवाइ के भी माई के न ॾिसंदो तई। केड़ो ॾई वारो केड़ो केड़ो हे केड़ो ॾई वारो? हां कीअं थी ॻाल्हाई तूं यो केड़ो ॻाल्हाई तो? माना ॾई वारो हिकड़ो गरीब खबरदार जे छोकरी के धक्को थी। ॾई वारो केड़ो आयो? तू इश्क करी बाकी मां के तो गुनाह थी वियो। हां हिनन के इजाजत आहे इश्क जी। हां असा के ना इश्क जी इजाजत कदियो से इश्क असा भी। हां तू कसम खो न कंदा तू इखलाक से कमा ॻाल्हाई कीअं थी तमीज़ आई हा? तू तो 15 ॾींहं न आई हूंदो। बस कर ॾई वारे सां थी ॻाल्हाई ये मुंडी वारा त न पट बाहे लगई डंडो खणी बीठो आ न डंडो माखे भी आहे डंडो। हां
उते त ॾिसो घेरा त जागी ये पई कम अथसि। छॾे न त मां हिन सां ॿधल आहियां, न त पोइ असां बि हिकिड़े ॾींहुं कलाम ते असां चिकन जियो ता कई अलॻि अलाए छो असांखे सड़ियो पियो ही जगवा। चप चपा मां त नालो ई चप थी रखां। ओ मां बि नादरा सां वञी शादी तो के कर आई डोंट केयर मुझे लाइनूं लॻी पयूं अथई। हाँ खुदा जो ॾिसो हे कहर अच्छा है लाइनूं हिन जे लाइ अल्लाह जो शुक्र आहे हुस्न ते कॾहिं गुरूर ना आहे थियो। अलाने आई न ॻाड़ी न हल कुछ पचाए कुछ खाऊं। छो मां पचाए वञ ने कबूतरी आहे घर तरह देखारा वई मां त कमाण न कंदी मैं उन्हे जे लाइ त मां होटल त वञी वठी वेंदुसि उहो पचराईंदुसि थोड़ी। हाणे मूंखे साड़ बि नथो थिए वञी 10 शादियूं कर। हिन पंहिंजो बंदोबस्त करे वई आहे, बाक़ी छाजे लाइ 15 ॾींहं रही। टे अखर तूं न ॾिजाए मां तोखे ॾेई छॾींदमि। मां दे जान पेपर हुन वकील वटि पियो आहे ईंदो हा वो ॾेई छॾींदी मैं। हाँ ये भी सही टकड़ न कजा मुंहिंजा 15,000 ॾिनल पिणे की कंहिंखे 15,000 रोको हिकिड़ो न न माफ़ माफ़ हर शइ माफ़ मां कई मां पंहिंजी सोणी नादरा मां हेड़े सां पंहिंजी जिंदगी ख़राब कया। अरे मां बि पता जे घर मां बेदर ख़बर आहे तुंहिंजी लप टिकिन जी तो खाए को वो हिकड़ी टिकीअ ते बीहंदो। मां नंढड़ो ॿार समझी बख्शिया ई थो मां कुटी तो सए। हां कुटा करे खा हथ लाए। अरे नंढड़ो माण्हू चवंदा नंढड़े के कुटे पियो। चुप कर वे नंढड़ो वञ न पानी ले कबूतर जन्म करे छॾियो तो इन घर के जन्म करे छॾियो तो तव्हां का त ॿ घड़ियूं उहे ईंदी मज़ो त मिटड़ी तॾहिं थींदो जॾहिं ॾहीअ वारो ईंदो आहे रोमांस शुरू थींदो तुंहिंजे मुंहं ते पोइ ख़बर पवंदी त साड़ कंहिंखे चइबो आहे। रोमांस करी हालत ॾिस रोमांस तोखां भलो आहे बंदूक हुजे त हणावसि अची। हल हाणे हल बंदूकां तो हाणे हल हल चाची पिस्तौल जहिड़ो पंहिंजो मुहांडो त सरी बंदूकां तो मां तोसां गॾु आहियां। हा हुनखे चइजांइ ॾहीअ वारे जे पीउ खे जो खीर जा 2 किला मोकिलींदो करा पियो। 3 किला मोकिलराईंदी हा। ॿियो हुकुम कर बस बस छॾे हाणे भले छॾे ॾेसि हिनखे रुलंदो अहिड़े ते। जे पोयां पवे पोइ हुनखे पाण ई ख़बर पवंदी त उहा पाण पेठा पाठा मेड़ींदी आहे ॾाहिण पाठा मेड़ींदी हिनखे पोइ ख़बर पवंदी त बेबी केॾो ब्रांड आहे।